नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इन्नल्लज़ीना यख़शौना रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अरे दोस्तों, अल्लाह जी मेहरबानी इनायत भला इंसान तमाम माक़बल मुकाम में 4 ख़तीब ॿुधी चुका हो। सिखण लाइ असांखे काफ़ी ॻाल्हियूं मिलियूं आहिनि। मूंखे तव्हांखे ख़बर हुअणु खपे त सॼो दीन, ई जलसा, ई प्रोग्राम, ई तकरीरूं, हिननि सभिनी शयुनि ते असीं अमल करे सघूं था। असल हिते असां आयासीं, ॿुधोसीं, ॿुधायोसीं, पर चवंदा न आहिनि त जेसीं ताईं को माण्हू पंहिंजे मक़सद खे नथो सुञाणे, का शइ हासिल नथो करे, उहो इंसान बेकार ऐं फ़ुज़ूल आहे। दुनिया जा कई मिसाल मौजूद आहिनि। असीं हिते हिकिड़ा हारी ॿिया ज़मींदार वेठा आहियूं, थी सघे थो 2-3 वारा हुजनि, पर जेको माण्हू हिन मौसम में जंहिं कणक जो फसल पोखियो, हार पो कई, ॿनी में महिनत न कई, जॾहिं अन्न लथो, हिसाब किताब कयोसीं त हिन हारी खे कुझु बि न बचियो, रहंदो कर्दी थियो। छा ख़्याल आहे वरी वणनि जो फसल गाईंदो? कोन गाईंदो, बचत थिए कान थी। जे गाईंदो त महिनत कंदो। ऐं ॿुधायां या अनी ॿुधो, ही ॿुधण ऐं ॿुधण जो फ़ाइदो कॾहिं थींदो? जॾहिं असीं इन ते अमल कंदासीं त। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, जॾहिं कंहिं हारी ॿनी काई कर्ज़ी थियो, इल्ला माशाअल्लाह के ज़मींदार हूंदा जेके माफ़ करे छॾींदा, वगरना उन हारी ते जेको कर्ज़ आहे छा ज़मींदार माफ़ कंदो? कोन कंदो। त असां जॾहिं अमल न कयो, ॿुधोसीं, इहे अमल जिन असां कया कोन, ही जेके असीं ॻाल्हियूं ॿुधूं था, ॿुधायूं था, हिन ते असां अमल न कयो त इहे ॻाल्हियूं कल्ह असां ये साम्हूं ईंदियूं, महशर जो मैदान लॻंदो,
उते अल्लाह असां खां हिसाब किताब वठंदो। पोइ उन जाइ ते असांजा ही प्रोग्राम ही मजलिसूं ज़ाहिर थींदियूं त ॿुधो हो तव्हां अमल त कोन कयो। यानी उज़र ख़तम थी वेंदा, बहाना ख़तम थी वेंदा। ऐं असां अमल छो नथा कयूं? वजह कहिड़ी आहे? वजह हिकिड़ी आहे, 3 या 2 4 वजहूं कोन, वजह हिकिड़ी आहे। कहिड़ी वजह? असां डिॼूं कोन था, असांखे ख़ौफ़ कोन्हे। छाजी जन्नत आहे, छाजो हिसाब किताब, छाजी आख़िरत, छा जहन्नम, ही त पोइ जा मसला न, पोइ ॾिसंदासीं। हीअ न बहादुरियुनि वारियूं ॻाल्हियूं। ऐं बहादुर आऊं ऐं तव्हां वरी केतिरा आहियूं? बहादुर वरी एतिरा आहियूं जो ख़बर पए न ॻोठ जे हिन रस्ते तां वेंदो, साम्हूं हमरा बीठो अथव गन खणी करे तव्हांखे मारींदो, 4 महीना घरां कोन निकिरंदासीं। बहादुर अहिड़ा मौत खां डिॼूं था। ऐं इहो माण्हू वरी पंहिंजी दादागिरी ॾेखारे थो, आऊं ऐं तव्हां सभु। कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके चवणा न आहिनि, पर उहे ॻाल्हियूं चवणु घुरिजनि। मूंखे ॿुधायो, असां टक्कर कंहिंसां खाधो? कॾहिं सोचियोसीं? असां सोचियो कोन। असां निमाज़ नथा पढ़ूं, रोज़ो नथा रखूं, ॾाढ़ी नथा रखूं, तिलावत नथा कयूं, दीनदारी नथा अपनायूं। कंहिंसां टक्कर आहे? अल्लाह जी ज़ात सां। अल्लाह चए थो कयो, असीं त न कंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कंहिंसां टक्कर आहे? अल्लाह सां टक्कर आहे। भला जिन अल्लाह सां टक्कर खाधो, छा कामयाब विया? यकीन रखो कॾहिं कामयाब न विया ऐं न ई वेंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि माण्हुनि जो मिसाल बयान कयो। सुनन तिरमिज़ी अबवाबुल क़ियामा बाण फरमायो, 2 माण्हू अहिड़ा अथव जिन जा मिसाल मां मोहम्मद करीम तव्हांखे ॾियां। पाण में हिकिड़ो माण्हू उन मां उहो जेको डिॼण वारो आहे, ख़ौफ़ रखण वारो आहे, उनजो मिसाल ईअं अथव त हू वेठो आहे जबल जे हेठि, मथां जबल एॾो थो डिॼे किथे इहो जबल मुंहिंजे मथां किरी न पए ऐं मां मरी न वञा। इन माण्हू जो मिसाल अल्लाह जे रसूल करीम ॾिनो त इहो माण्हू गुनाहनि खां डिॼण वारो आहे। इहो मिसाल उनजो अथव जिन गुनाहनि खां एतिरे क़दुरु डिॼे थो जो ॼण को माण्हू जबल खां डिॼे त इहो अगरि किरी पियो त मां त मरी ईंदुसि। पर बेखौफ़ माण्हू जो मिसाल नबी अलैहिस्सलाम कीअं ॾिनो? पर गुनाह खां डिॼंदो कोन्हे, गुनाह खे गुनाह सम्झंदो ई कोन्हे। उनजो मिसाल ईअं अथव त को माण्हू उनजे नक ते अची मख वेहे, हुनखे लोधे हकले कढे, त इन माण्हू जो मिसाल अथव उन मिसाल माण्हू अगरि जेको अल्लाह खां डिॼे कोन थो, गुनाह दर गुनाह करे थो। असां चोरी कयूं था, को ख़ौफ़ कोन्हे। ठॻियुनि मथां ठॻियूं कयूं पिया, को डपु कोन्हे। फ्रॉड मथां फ्रॉड कयूं पिया, को डपु कोन्हे। छो? छो त असां बहादुर आहियूं। बहादुर आऊं ऐं तव्हां आहियूं या बहादुर नबी ऐं सहाबा? अल्लाह रहम करे असांजा हाल, असांजा अहवाल, असांजा करतूत, असांजा कम, आलिम हुजे, हाफ़िज़ हुजे, आम हुजे, असां सभिनीनि जो हाल अहिड़ो आहे। असां रब खां डिॼूं कोन था। कॾहिं सोचो तन्हाई में त असां डिॼूं त कोन था, थींदो छा असांजो? आख़िर तव्हां केसी ते हलंदो ऐं केसी ते हलंदो? आख़िर त ॿी खुटंदा, हिसाब किताब थींदो, जन्नत ॾेखारी वेंदी, जहन्नम ॾेखारी वेंदी, ठिकाणो कहिड़ो मिलंदो? कॾहिं सोचियोसीं? यकीनन न। सोचूं हा त असां कॾहिं बि गुनाह न कयूं हा। सोचूं हा असां कॾहिं बि गुनाहनि जे मामले में दलेरी न ॾेखारियूं हा। ख़ौफ़ हुजे हा त असां कॾहिं बि तौबा इस्तिग़फ़ार खां परे न हुजूं हा। अल्लाह जे क़ुरान खे ॾिसो, अंबिया अलैहिमुस्सलाम खां भला को वॾो अफ़ज़ल केरु आहे? जा केर बि कोन्हे।
आऊं ही तव्हां इंसान आहियो न, ठीकु आहे गुनाह थी वियो, ग़लती थी वई, न चाहींदे पर तौबा जो दर्द बंदि कोन्हे, माफ़ी जी वाट त बंदि कान्हे। पोइ असां कॾहिं माफ़ी वरिती, कॾहिं के चोर रोई करे पंहिंजे रब खां माफ़ी वरिती, कॾहिं के बेनिमाज़ी रोई तन्हाई में कॾहिं पंहिंजे रब खां माफ़ी वरिती त मौला ज़िंदगी गुज़री आहे, हाणे माफ़ी आहे। कॾहिं के माण्हू हराम खाधो, ख़बर पई हराम जी शइ हुई, अल्लाह राम करे वेका आऊं बचल की आवां बचल करे रुनोसीं त मौला ही कम थी वियो, माफ़ी। पर अंबिया अलैहिस्सलाम जा मिसाल तव्हां ॿुधा, बार बार ॿुधा, बार बार पढ़िया, उन्हनि खे अल्लाह अकमल आकमीन जे साम्हूं केतिरो रोइणो पियो। इंसानियत जी इब्तिदा शुरूआत आदम अलैहिस्सलाम, जंहिंखे अल्लाह से पंहिंजे हथनि सां बड़ा ख़लक़ तो बि यदैया, अल्लाह फरमाए तो मूं आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजे हथ सां बणायो। छा ख्याल आहे, पंहिंजे हथ सां रब बणायो, बनाए करे अल्लाह रब्बुल आलमीन फरिश्तनि खे हुकुम ॾिनो सजदो कयो। इंसानियत के सजदो, आदम के सजदो, छा ख्याल आहे केतिरी इज्जत मिली आहे। राइश किथे आहे, राइश जन्नत में। कंहिंखे महल ॾेई छॾियो, आऊं तो ॾिसंदे वाह या ठठ अहिड़ो वॾो महल महलातनि बंगलनि में रहे पियो। छा ख्याल आहे जन्नत में जंहिंजी राइश हुजे, मौदिअ सौतिन फिल जन्नत खैरुम मिन दुनिया व मा फीहा। मुझे अवां जे सरदार फरमायो जेके सोटी रखण जेतिरी जाइ जन्नत में मिली वई, सॼी दुनिया फैल वई, इहा सोटी वारी जाइ जो मुक़ाबिलो दुनिया नथी करे सघे। उन जन्नत जो रहाकू केरु आहे? आदम अलैहिस्सलाम ऐं हवा सलामुल्लाह। अल्लाह सही चयो फला तक़रबा हादिही शजरा, ई वण वण जे वेझो न वञो, ॿई न वञो। अल्लाह जो हुकुम हो, अल्लाह जो हुकुम छा हुयो नबी खे, वण जे वेझो न वञो। हाणे ॻाल्हियूं ॿुधो, दिलि सां ॿुधो ऐं नोट कयो। चवण वारो रब्बा चए थो फला तक़रबा हादिही शजरा, अल्लाह जो हुकुम आहे वण जे वेझो न वञो। कंहिंखे हुकुम आहे? आदम ऐं हवा खे। किथे आहिनि? जन्नत में आहिनि। अल्लाह तो फरमाए शैतान अची वसवसा ॾिना, वण चखे खाधे खाई वरितो। अल्लाह साईं जन्नत मां कढी दुनिया में मोकिलियो। गौर कयोसीं, घणियूं ग़लतियूं, घणियूं ख़ताऊं हुयूं। सुबुह जे सिज उभरे खां एसी ताईं असां पूरो जिस्म समेत गुनाहनि में गर्क। पर आदम ऐं हवा जी हिकिड़ी ख़ता, ग़लती बि जंहिंखे कान चइबी, ख़ता चइबी। अणजाणी में शैतान वसवसा ॾिना, वण चखे वरितो। सूरह आराफ पढ़ी ॾिठो तो, सूरह बकरा पढ़ी ॾिठो तो। अल्लाह ने फरमायो फला तक़रबा हादिही शजरा, ही वण तव्हांखे जगणो कोन्हे, बल्कि सॼी जन्नत तव्हांजी आहे, खाओ पियो। हिन आदम ऐं हवा ॿिन्ही खे शैतान वसवसा ॾिना, वण खाई वरितो। हाणे जे वण खाइण खां बाद में आदम ऐं हवा दुनिया जे नक्शे कदम ते आया। अचण खां बाद में एहसास थियो असां कहिड़ो ॾोह कयो, केॾी वॾी ख़ता थी चुकी आहे। ही वण चखणो कोन हुयो, ही वण छो चखे वरितोसीं? एहसास थियो। केरु मुस्लमान ॿुधायो आदम ऐं हवा सलामुल्लाह ॿई उहे अज़ीम इंसान जिन सां इंसानियत जी इब्तिदा शुरूआत थी आहे। ॿिनि इंसाननि खां आमद कोन ख़ासन, पर अहिड़ा बि ख़ासन जिन जहिड़ो मिसाल को दुनिया में मिले कोन थो, उहे इंसान। रब साईं जुमला सेखारा फतलक्का, अल्लाह जी फरमाए तो असां आदम अलैहिस्सलाम हवा सलामुल्लाह के दुआ सेखारी, जुमला सेखारिया। हाणे दुआ ऐं जुमलनि ते गौर कयो। कहिड़ा जुमला आहिनि मुस्लमानों? मूं ऐं तव्हां कॾहिं गौर कोन कयो, सोचो कोन। जुर्म केतिरा कयासीं, ॾोह केतिरा कयासीं, रब खां वरी माफ़ियूं केतिरियूं वरितियोसीं।
माफ़ी जी का ख़बर काने का माफ़ी जो वटो वॾा दलेर ऐं बहादुर आहियूं मरंदासीं बाद में ॾिसंदासीं जन्नत छा आहे जहन्नम छा आहे कामयाबी छा आहे निजात छा आहे सभिनी शयुनि खे बाद में ॾिसंदासीं ही दुनिया आहे खाइण पीअण मौज मस्तियुनि जी दुनिया आहे खाई पी वठो हिते का शइ काने का हिन खां बाद में अॻिते मंज़िल खे बाद में ॾिसंदासीं मुस्लमानो सभिनी खां वॾी तव्हांजी मुंहिंजी भुल आहे जे अगरि असां अहिड़ी ॻाल्हि कई आहे अगरि मूं ऐं तव्हां अहिड़ो कुझु सोचियो आहे इहा तबाही अथव आदम अलैहिस्सलाम हवा सलामुल्लाह बिन्हिनि खे रब्बुल आलमीन जुमला सेखारिया हाणे कहना जुमा रब्बाना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन हाणे जुमलनि ते गौर कयो मुस्लमानो कहिड़ा अज़ीम जुमला आहिनि हाणे आदम अलैहिस्सलाम हवा सलामुल्लाह रब खां माफ़ी पिया घुरनि माफ़ी जे जुमलनि ते गौर कयो हिकड़ी खता थी हिकड़ी खता सिर्फ वण खाधो जुमला केड़ा रब्बाना ज़लमना मौला आदम हवा पंहिंजे नफ्स ते ज़ुल्म कयो पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन मौला अज तो असांजी बख्शिश न कई असांखे माफ़ न कयो असां त टोटरे में वेंदासीं असां त खसारे में वेंदासीं मुस्लमानो आहिनि केर ओ निमाज़ूं छॾण वारो ही मस्जिद ही महका मथे स्पीकरन एॾो वॾो गोटा आवाज़ तो अचे अल्लाहु अकबर चलो जे रब तव्हां चया त मौलवी हुआ जेके 10,000 पघार था ॾियो अज़ान थो ॾे ये मौलवी का जुमला मौलवी जी केड़ी औकात था मौलवी चवे अचो मौलवी को चए केर तो चए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्ली शैइन क़दीर बाबरकत अल्लाह जी ज़ात जंहिंजे हथ में सॼी बादशाही आहे सॼी मिल्कियत आहे लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ ज़मीनन आसमान जी बादशाहत अकेले अल्लाह जे हथ में अकेलो मालिक खालिक राज़िक फत्ता अलीम अल्लाह तो वो रब जो ऐलान अल्लाह अकबर वो ही अल्लाह साईं असां के मुखे बुधाए तो सभनी को रब वडो थो सभनी को अल्लाह वडो थो सभनी को ज़ात वडी अल्लाह जी थो वरी तो मौलवी च अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वरी तो मौलवी च अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह वरी तो मौलवी चए पर आवाज मौलवी जो तो पर हक अल्लाह जो थो निदा अल्लाह जी थो सदा अल्लाह जी थो रब से फरमा तो हय्या अलस सलाह ओ मुसलमान आ कामयाबी नमाज दा के दो सदे एसपी डीएसपी जी गाल कोने हिकड़ी सट करे ना निदा दे एसपी सब गोठ वारा विंदा साईं जो सदा खौफ इतरो खालिक मालिक राज़िक फत्ता अली सदे पियो बिस्तर ते वेठा आहियूं कारोबार में आहियूं बनी ते आहियूं कंहिं शइ जी टेंशन ई कान्हे छो छा तव्हां आहियूं एतिरा बहादुर आहियूं कोन आहियूं बहादुर यकीन रखो आहियूं ई कोन बहादुर केर सॾे हय्या अलस सलाह आ निमाज़ दा असी निमाज़ दा लोणो ही कोन हयो तो छा जी निमाज़ आ वरी तो आवाज़ अचे हय्या अलल फलाह ओ मुसलमान आई ओ मुसलमानन जे गोठ में रहण वारो आई तो के सदे पियो रब आ कामयाबी दा पर मु आई तवा कामयाबी दा लोणो ही कोन हयो तो छा जी कामयाबी आ रब जो कुरान फरमाया कद अफलह मन तज़क्का ओ उहे कामयाब थिया जे पंहिंजे वजूद के नफ्स के पाक रखो पाक कीअं रखबो जॾहिं ख़ौफ हूंदो तो पाक रखंदासीं न पाक की दींदासीं नमाज पढ़ी करे पंहिंजे नफ्स के पाक रखंदासीं रोज़ो रखी करे पंहिंजे नफ्स के पाक रखंदासीं सदको खैरात ॾेई करे पंहिंजे नफ्स के पाक रखंदासीं असां उहा शइ पंहिंजे अंदरि धारी कान्हे का को ख़ौफ़ कोन्हे का ख़शियत कान्हे का छा जी नमाज छा जो रोज़ो छा जी ज़कात इहे ॻाल्हियूं बाद में ॾिसी मुस्लमानो सभिनी खां वॾी बुज़दिली ऐं बेअक़ली अथव बहादुरी कोन्हे सभिनी खां वॾी तबाही जो जड़ ऐं बुनियाद अथव अंबिया अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां इस्तिग़फ़ार माफ़ियो आदम ऐं हवा जी माफ़ी
पर इन्हें का अजीम तर नुक्तो वरी ॿियो मिसाल केरन वक्त जो अजीम तर नबी, वक्त जो अजीम तर नबी केर सैयदना यूनुस अलैहिस्सलाम। को आम तो कोने, को मामूली मिसाल तो कोने, वक्त जो अजीम नबी आ। हान इन नबी की जिंदगी ॾिसो, अल्लाह जी फरमाए नबी सगोरा सभिनी को आला दो, कुल्लन फज़लना अलल आलमीन, सारी दुनिया में आला असल नबी थो। फिर आदम जो मिसाल ॿुधो दो, हिकड़ी खता थी। हाणे यूनुस अलैहिस्सलाम कौम वारनि खे तबलीग पिया कनि, नसीहत पिया कनि, दीन जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया। कौम वारनि रिएक्शन सां मूंखे अहिड़ी ॾेखारी, ॿुधनि न पिया, सुणनि न पिया, गौर नथा कनि। यूनुस अलैहिस्सलाम कौम मां बेज़ार थी करे निकिरी आ पंहिंजी मंज़िल ते। अल्लाह जी वही खां अॻु में इंसान आ। और इन जाइ ते ख़ता थी, कहिड़ी ख़ता? जो अल्लाह जी वही अचे या पोइ निकिरंदा, अल्लाह जी हुकुम जेको मिले आ। अल्लाह साईं यूनुस अलैहिस्सलाम के मच्छी के पेट में विधो। वक्त जो नबी आ, मच्छी के पेट में आ। हाणे उते एहसास थियो, कहिड़ो एहसास? कौम खां निकिरी न अचणो हो मूंखे, मुझे खता है। अल्लाह से उहो मिसाल कुरान में ॾिनो, वज़न्नूनी इज़ ज़हब मुग़ादिबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। रब जे कुरान फरमाए यूनुस अलैहिस्सलाम इन मच्छी जे पेट में असांखे सॼो, इन मच्छी जे पेट वारे जो मिसाल ॿुधो। मौला तुझी ज़ात पाक आ, मूं पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयो। हाणे केरन यूनुस अलैहिस्सलाम ख़ता हिकिड़ी आ, अल्लाह जी नाफ़रमानी इहा थी जो वही खां अॻु में क़ौम मां निकिरी विया। मुस्लमानो, मूं ऐं तव्हां रोज़मर्रा ज़िंदगी में केतिरियूं ग़लतियूं कयूं, केतिरा गुनाह कया। छा असां कॾहिं अल्लाह जी ज़ात खां माफ़ी घुरी आ या न? यकीन रखो जॾहिं ॻाल्हि अचे थी माफ़ी जी, असां पंहिंजे रब खां अॼु ताईं माफ़ी कान घुरी आ। छो घुरूं? असांजे सीननि में अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे को, असांजे दिलि में अल्लाह जो डपी कोन्हे को। रब जे कुरान फरमाए ॿुधो ॿुधो मुस्लमानो, जिन जे सीननि में रब जो ख़ौफ़ हुजे, लहुम मग़फ़िरतुन व अजरुन कबीर। ॿुधी छॾे, इन माण्हू जे लाइ मग़फ़िरत बि आहे ऐं अल्लाह वटि घणो कुझु। शर्त कहिड़ी? इन्नल लज़ीन यख़शौन रब्बहुम बिल ग़ैब, जेके माण्हू डिॼी आ अण ॾिठे ते, अल्लाह खे ॾिठो कोन्हनि पर हिननि जे दिलि में अल्लाह जो डप ऐं ख़ौफ़ आहे। अहिड़ा माण्हू जुर्म खां बचंदा, गुनाहनि खां बचंदा, नाफरमानियुनि खां बचंदा। हदीस किताब सही बुखारी में तव्हांखे हिकिड़ी हदीस मुबारका मिलंदी। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरूफ सहाबी सैयदना सिद्दीक़ अकबर, सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़ो गुलाम हुयो। पोइ आयो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला खे हिकिड़ी उन्हनि शइ ॾिनी, खाइण जी का शइ खाधो। शइ खाइण खां बाद में अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला सां मुखातिब थिया, या अबा बकर, ए अबू बकर, छा तई ॼाणो था त जेका शइ तव्हां खाधी आहे उहा शइ मूं किथां आंदी, छाजी हुई? चवण लॻा, ला अदरी, मां नथो ॼाणा, ॿुधायो किथां आंदी अथव? चयो इस्लाम खां अॻु में मूं हिकिड़ी बांस बांसी, अगरि मुंहिंजो ही कमु थी वियो त मां ही कमु कंदुसि। अॼु मुंहिंजो उहो कमु थियो, उहा शइ तव्हां वटि खणी आयसि जेका तव्हां खाधी। हाणे ॿुधायो त उहा शइ त अबू बकर सिद्दीक़ खाधी आहे, ग़लती कंहिंजी हुई? ग़लती हुन ग़ुलाम जी हुई, अबू बकर सिद्दीक़ जी कान हुई। छो त हुन इहा ॻाल्हि पंहिंजे सरदार खे ॿुधाई कान। जॾहिं ॿुधायो कोन, खाई वरितो। हाणे नोट कयो, सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु छा था कनि? आऊं ऐं तव्हां ॾींहं में राति में असांजी ज़िंदगी, पूरो जिस्म, पूरो कारोबार, पूरो खाइण पीअण, अल्लाह माफ़ करे हराम मथा हराम, को ख़ौफ़ कोन्हे, का ख़शियत कान्हे, को डप कोन्हे। पर सिद्दीक़ अकबर जा मिसाल ॿुधो, दिल में केतिरो ख़ौफ़ आहे। फदखल यदहु फी फमी फक़ा कुल्ल शैइन,
पंहिंजी सबाबा वारी आंगुर शाबस वारी आंगुर काकरे में विझी करे उल्टी करे ॿाहिरि वाशे पिटी कयो। सवाल करण वारनि सवाल कयो या अबा बकर लिमा फअलत हादा, ही तव्हां कम छो कयो? पाण फरमाए अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जेका शइ खाधी हुई हराम जी हुई, अणजाणी में शइ खाधी थम, रब्बुल आलमीन कल क़यामत जी महशर जे मैदान में सिद्दीक अकबर का पुछा करे ओ सिद्दीक बुधा तो जेका शइ खाधी हुई उहा हराम जी हुई, अज मु अल्लाह के हिसाब किताब दे। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे रब के कहिड़ो हिसाब किताब ॾींदो? अज अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु दुनिया के मिसाल ॾिनो। अगर तव्हां जे पेट में हराम जो हिकिड़ो बि लुक़्मो आहे, उन लुक़्मे के उल्टी करे पिटी करे दुनिया के मिसाल ॾियो, तव्हां हराम खां बची करे ज़िंदगी गुज़ारियो। इहो अबू बकर सिद्दीक कम छो कयो? मुसलमानों इन्हे जे करे कयो जो अबू बकर सिद्दीक जे दिल में अल्लाह जो डर हो। अबू बकर सिद्दीक के सीने में अल्लाह की खशियत हुई। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे रब जी ज़ात खां रजण वारा हा। हालांकि हुया केर जन्नत जे 8 दरवाज़नि मां दाख़िल थियण वारा। नबीयनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो अबू बकर अर्जू अन तकून मिनहुम। अबू बकर सिद्दीक तव्हां मूंखां सवाल कयो छा क़यामत जे हिसाब किताब खां बाद में को अहिड़ो बि इंसान हूंदो रब्बुल आलमीन उन खे सॾे बाना अज जन्नत जा 8 दरनि जंहिंमां वणे तुंहिंजी दिलि चाहे तो जंहिंमां दाख़िल बि। तव्हां सवाल कयो छा अहिड़ो को इंसान हूंदो रब्बुल आलमीन जंहिंखे इख्तियार ॾे ही जन्नत जा 8 दरनि जंहिंमां वणे तूं दाख़िल थी। अबू बकर सिद्दीक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब जी ज़ात में उम्मीद आहे। उहो अबू बकर सिद्दीक तूं ई आहे जेके रब्बुल आलमीन क़यामत जे महशर जे मैदान में हिसाब किताब खां बाद में सॾींदो। अबू बकर सिद्दीक जन्नत जे 8 दरवाज़नि मां दाख़िल थियण वारो। खौफ़ केतिरो, खशियत केतिरी आहे, डप अल्लाह खां केतिरो आहे। अणजाणी में हिकिड़ी शइ खाधो उल्टी करे फिटी करे दुनिया के ॿुधायो त अल्लाह खां ईअं डिॼबो आहे। कुलू मिन तय्यिबात, खाओ हलाल जो, कमायो बि हलाल जो। जे हराम में तव्हांजा हथ ऐं पेर मुलव्वस आहिनि यादि रखी छॾियो इहो हिसाब किताब थींदो। इहो अल्लाह अहकमुल हाकिम महशर जे मैदान में हिसाब किताब थींदो। अल्लाह सी वठंदो ला तअतदिरुल यौम। तो उहो महशर जो मैदान, हिसाब किताब जो मैदान जिते अल्लाह सी जो कुरान सूरह तहरीम उज़र ऐं बहाना कोन हलंदा। उज़र ऐं बहाना तव्हांजा कोन हलंदा। मतां चओ उज़र ऐं बहाना करे जान छॾाईंदासीं। हू अहिड़ो मैदान अथव जितां तव्हांजी जिद तॾहिं छुटंदी जॾहिं हिसाब किताब थींदो। पोइ हिसाब किताब खां बाद में अगर को जन्नती आहे त जन्नत में अगर मामलो इन जे बरक़्स आहे त अल्लाह रहम करे। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला जे सीने में केतिरो डप आहे। आखिरी अयाम सही बुखारी किताबुल अज़ान या सही बुखारी किताबुल मगाज़ी बाब मर्ज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ाती आखिरी अयाम अल्लाह जे रसूल करीम जा। इन ॾींहनि में अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बारे में नबीयनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुरु अबा बकर फलयुसल्ली बिन्नास। अबू बकर सिद्दीक के चओ मुंहिंजी जाइ ते तव्हांखे निमाज़ पढ़ाए। अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलीलन बीमारन नथा पढ़ाए सघनि। हाणे इन जाइ ते ॿुधो अज़वाज मुतहरात बिलख़ुसूस अम्मी आयशा अबो केर अबू बकर सिद्दीक ऐं मुर्स केर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रिश्ता ॾिसो, ताल्लुक़ ऐं नाता ॾिसो। आई अल्लाह जे रसूल करीम हिकु चक्कर अल्लाह जे रसूल करीम पाण फरमायो अबू बकर के चओ मुंहिंजे मुसल्ले ते बीही निमाज़ पढ़ाए। वरी कुछ ॾींहंनि खां बाद में नबी करीम अलैहिस्सलाम वटि मजलिस में आयूं। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चयो मुंहिंजे जाइ मुसल्ले ते अबू बकर सिद्दीक भी नमाज पढ़ाए। पर अल्लाह जा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधो अगर अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे जाए जे बजाए उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु इमामत कराए ॾाढी भली ॻाल्हि आहे। नबीअनि जे सरदार वरी पाण फरमाए मुरु अबा बकर फलयुसल्ली बिन्नास। अबू बकर सिद्दीक खे हुक्म दियो मुंहिंजी जाइ ते अबू बकर सिद्दीक की नमाज पढ़ाए। वरी औरतूं सहाबियात आयूं अज़वाज मुतहरात आयूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे मना करण जो मक़सद इहो आहे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु कुरान पढ़ंदो आहे पर ॿुधाए न सघंदो आहे जॾहिं मुसल्ले ते बीहंदो
रोंदान, ज़ारो कतार रोंदान। अल्लाह जो खौफ जे सीने में आ, उन्हें जे दिल इंतहाई नरमा। ये कुरान किथा पढ़न जे को पूरी नमाज में रोईंदा रहन था, जिन जे सीने में अल्लाह जो एतरो डरबा, अल्लाह अकबर चई करे सजी नमाज में रोंदा रहन था। नबी जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक जे बजाए अगर उमर फारूक नमाज पढ़ाएं तो बेहतर आ। अल्लाह अकबर कंदा नमाज शुरू कंदा रोन पियो। एतरी खुशियत इन सीने में, एतरो डप अल्लाह जो अबू बकर सीने इने मन अंदाज़ो लगायो तो छा खौफ हो। ऐं बहादुर केतरा, बहादुर जा मिसाल नहीं पढ़ी चुका होंदो, बुधी चुका होंदो तो जेको मारको जेका जंग लगे अल्लाह जे रसूल करीम से गडन, हर जाए ते गडन। खुद मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा फरमाइंदा मां हज़र में वञा अबू बकर उमर गडन, सफर में आ अबू बकर उमर गडन, जिहाद ते आ अबू बकर उमर गडन, मस्जिद वञा पियो अबू बकर उमर गडन। यानी के मोड़ ऐं मकाम ते मोहम्मद करीम जो साथ इन्हनि छॾियो ई कोन्हे। एडा बहादुर। सही मुस्लिम जी हदीस आ, नबी करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जी बहादुरी इन में अंदाज़ लगायो। सोने करीम पान फरमायो अगर मैं ताई हुक्म दियां तो सहाबा को पान फरमायो या रसूल अल्लाह हुक्म जी देर आ। असा मूसा अलैहिस्सलाम जे कौम मां कोन आयो, असा मोहम्मद करीम जी उम्मत मां आयो। हुक्म तो कयो, तव्हां जे हुक्म जो देर असां सोचींदासीं कोन। समुंड में जे टिप ॾियणो पियो त टिप ॾींदासीं, सोचींदासीं कोन। बहादुरी एॾी ऐं बहादुरी केतिरी। ॾिसो पंहिंजे रब खां केतिरो ॾिजनि पिया, असीं ठुप नथा ॾिजूं ऐं मूं ऐं तव्हां पाण खे चवंदा वॾा बहादुर आहियूं। ऐं हुननि जूं बहादुरियूं एतिरियूं जो हदीस किताब सही बुखारी में किताबुल जिहाद में तव्हां खे हिकिड़ी हदीस मलका मिलंदी जेका हदीस सही मुस्लिम में बि काफ़ी हदीसनि में मौजूद आहे। अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि सां विढ़नि पिया। हाणे हर को साहबी काफ़िरनि सां विढ़े पियो, को किथे आहे को किथे आहे, तलवारूं वसनि पियूं, तीर लॻनि पिया। विढ़ंदे विढ़ंदे अल्लाह जे रसूल करीम खे काफ़िरनि पंहिंजे घेरे में कयो, पंहिंजे घेरे में अंदर में कयो। अंदर घेरे में करण खां बाद में नबीअ जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त मां मोहम्मद अकेलो आहियां, काफ़िर जाम केर अकेला आहिनि, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बहादुरी साहबा जा ॾिसो, हुनजी मिसाल ते गौर कयो। पाण हिकिड़ो ऐलान कयो, हिकु हक़ल कयो। ऐलान कहिड़ो? फरमान लगा मैं यरुद्दुहुम अन्ना फहुव रफीक़ी फिल जन्नह। बुधो बुधो सहाबो, अज मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको काफ़िरनि जे घेरे खां बचाईंदो, अज मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ऐलान आहे। कहिड़ो ऐलान आहे? पाण फरमाईंदा फहुव रफीक़ी फिल जन्नह। वो सिर्फ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन्नत में गॾु कोन्हे, बल्कि जन्नत में नबी करीम अलैहिस्सलाम जो गॾु रफ़ीक़ हूंदो। सिर्फ जन्नत ही कोन्हे, बल्कि जन्नत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदो। ऐं तमामु चौकनि अल्लाह साईं जन्नत ॾिया, इंशाअल्लाह जन्नत ॾींदो। अल्लाह साईं असां सभिनी खे जन्नत ॾींदो। शौक़ रखूं था, ईमान आहे। मुस्लमान इन करे थियाऊं जन्नत हासिल करण जे लाइ। भला को ॿियो मक़सदु आहे छा? को मक़सदु ॿियो कोन्हे, हिकिड़ो ई मक़सदु आहे, अल्लाह राज़ी थिए, जन्नत मिले। हाणे जन्नत जी ॻाल्हि मूं ऐं तव्हां ॿुधी, असां त गौर कोन कयो छा जन्नत आहे, छा अमल जे असांखे एतिरो फिक्र खौफ हुजे, छा असां नाफ़रमानियूं कयूं, यकीन रखो न कयूं। पर सहाबा जे साम्हूं हिकिड़ो ऐलान, ॻाल्हि थी जन्नत जी, सिर्फ़ एतिरी ॻाल्हि थी। मन यरुद्दुहुम अन्ना फहुव रफ़ीक़ी फिल जन्नह। हटाईंदो, मोहम्मद के बचाईंदो, वो जन्नत में मूंसां गॾु हूंदो। ऐलान थियो। हिकिड़ो सहाबी नौजवान धुरंदे आयो, विढ़ंदे विढ़ंदे इन काफ़िरनि सां शहीद थी वियो, वरी ॿियो आयो, विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो, वरी टियों आयो, हत्ता के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिफ़ा में काफ़िरनि सां विढ़ंदे विढ़ंदे इन हिकिड़ी जाइ ते हिकिड़ी जंग में 7 अंसार सहाबा शहीद थिया।
मुसलमानों केड़ा बहादुर हाँ सोचो कौन असांजो घर वारियों ने बचड़ा न खाइण पीअणा बन्नी बारो आ लेन देना हिसाब किताब उठी वेठी आ असांजी जिंदगी आ यकीन रखो अहिड़ी ॻाल्हि उन्हनि सोची कान्हे का सोच इहा हुई जन्नत मिले सब शयूं कुर्बान सोच इहा हुई अल्लाह जी रिज़ा मिले सब शयूं कुर्बान इन्हनि शयुनि जे पोयां हू कीअं लॻा मुसलमानो हिकिड़ी शइ हुई कहिड़ी शइ इन्हनि जे सीननि में अल्लाह जो डपु हो इन्हनि जे सीननि में अल्लाह जो ख़ौफ़ हो ओ मुसलमानो जंहिंजे सीने में अल्लाह जो डपु हूंदो आहे ख़ौफ़ हूंदो आहे हुते अल्लाह जी फरमाबरदारी जा मुतलाशी हूंदा आहिनि रब जी रिज़ा जा मुतलाशी हूंदा आहिनि हू गुनाहनि ॾांहुं पंहिंजी ज़िंदगी खे लाड़ो नथा ॾियारनि हू जुर्मनि ॾांहुं पंहिंजी ज़िंदगी में क़दम नथा वधाइनि इंसान ख़ता थी वेंदी आहे ग़लती थी वेंदी आहे वरी बि पंहिंजे रब जे दर ते जी माफ़ियूं तलबदा कनि माफ़ियूं घुरंदा मौला असांखां ग़लती थी आहे ख़ता थी आहे मौला असां तुंहिंजे दर ते आयासीं असांखे माफ़ी इन जा भी कई मिसाल हदीस किताब सही बुखारी किताब तफसीर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी अल्लाह साईं अदब सिखाया अखलाक सिखाया छो तो मुनाफिक जेके हा ऐं काफिर हा नबी अलैहिस्सलाम जो अदब एहतराम न कंदा हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची करे वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदा अल्लाह जे क़ुरान अदब सिखारे आयत लथी या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी ऐ ईमान वारो मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वॾे आवाज़ सां न ॻाल्हायो वॾे आवाज़ सां कोन्हे ॻाल्हाइणो अदब सेखारियो हाँ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी साबित बिन क़ैस उन जो आवाज़ कुदरतन गरो हो जी के माण्हू जो आवाज़ कुदरतन वॾो हूंदो आहे ॻाल्हाईंदो आस्ते आहे पर कुदरतन गरो आहे अल्लाह जे अॻियां फरमायो आयत में अंतहबत अअमालुकुम अंतुम ला तशउरून जे वॾे आवाज़ सां तव्हां ॻाल्हायो न पोइ छा पोइ तव्हांजा अमल सभु चट बर्बाद थी पवंदा तव्हांखे ख़बर ई कान पवंदी साबित बिन क़ैस जो आवाज़ गरो हो आयत लथी नबी अलैहिस्सलाम सां नमाज़ूं पढ़ंदो हो अल्लाह जे रसूल करीम जो यार हो कुछ ॾींहं गुज़रिया नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त साबित बिन क़ैस नमाज़नि में नचो न पियो अचे हाज़िरी न आहे गुम लॻल आहे किथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुछ सहाबनि खे मोकिलियो वञो साबित खे ॾिसो घर कहिड़े हाल अहवाल में घर आहे कोन्हे किथे आहे अचे न पियो पुछा करे जो नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आया साबित बिन क़ैस जे घर ॾिसंदा साबित बिन क़ैस रज़ियल्लाहु तआला अन्हु घर जी कुंड में वेठो आहे ऐं रोए रोए पियो ज़ारो कतार रोइन पिया रोई रोई नीर बहाए करे इन पंहिंजो बुरो हाल कयो पुछा पिया कलिम तबकी या साबित ऐं साबित रो छो पिया वजह कहिड़ी आहे सबब कहिड़ो आहे साबित चवंदा तव्हांखे ख़बर कान्हे छा क़ुरान हकीम जी आयत लथी आहे साबित कहिड़ी आयत आहे साबित पढ़ी ॿुधाए पियो त जे क़ुरान ऐलान कयो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वॾे आवाज़ सां न ॻाल्हायो जे ॻाल्हायो तव्हांजा अमल बर्बाद थी न तव्हांखे ख़बर ई कान पवंदी तव्हांखे ख़बर आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में महादरी ॾींदो हमू जो आवाज़ गरो आहे नबी करीम अलैहिस्सलाम जे साम्हूं वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदो हुअमि हेॾे रब चयो तव्हांजा अमल बर्बाद थी ईंदा मुंहिंजा अमल चट थी विया मां त नाकाम माना मुराद आहे एतिरी ॻाल्हि कई वरी रोन पिया ॻाल्हि खणी साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया चवण लगा या रसूल अल्लाह साबित जो हाल हाल वठी आयासीं पर ख़बर न छा पियो चए साहबा ॿुधायो छा थो चए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाजे मथा कुरान करीम की आयत लथी ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिल नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे साम्हूं वॾे आवाज़ सां न ॻाल्हायो तव्हांजा अमल वरो न चट थी वेंदा बर्बाद थी वेंदा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेॾे साबित रोई रोई पंहिंजो हाल बुरो कयो आहे उहो चए पियो त मुंहिंजा अमल चट थी विया बर्बाद थी विया मां त नाकाम ऐं ना मुराद आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साबित लाइ कहिड़ो हुक्म आहे पाण फरमायो
फरमायो वञो सहाबा वरी साबित वञो ऐं वञी करे चओ तव्हां जे लाइ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ऐलान कयो ऐं साबित इहो हुकुम तव्हां लाइ कोन्हे इहो ऐलान तव्हां लाइ कोन्हे तव्हां इन खां मुस्तस्ना आहियो भले कि इहो ऐलान ॿियनि जे लाइ आहे ऐं वञी करे साबित खे चओ साबित तूं त जन्नती आहीं हेरे अल्लाह जो खौफ दिल में एतिरो अची वियो हिकिड़ी आयत लथी ख़बर पई त मां त इन आयत जे ख़िलाफ़ अमल कयो हालांकि आहिनि कोन पर खौफ एतिरो थो पूरो क़ुरान खणो केतिरियूं आयतूं कॾहिं असां ॾिनासीं अल्लाह इंसाफ़ सां ॻाल्हायो नौजवान आयो घणा ॻोठ जा नौजवान हा अॼु आहिनि कोन्हनि किथे आहिनि तव्हांजे ॻोठ जे क़ब्रिस्तान में मदफून हूंदा घणा पोड़ा किथे आहिनि पोइ सियारे में हा शायदि इन सियारे में न हुजनि छाजी ज़िंदगी आहे कंहिंसां था तमाशो कयूं कंहिंसां था टकर खाऊं कॾहिं सोचियोसीं असां पाण लाइ छा सोचूं यकीन रखो कोन सोचियोसीं ज़रूरु न सोचियोसीं तबाही कईसूं पंहिंजे लाइ बिल्कुलु तबाही कईसूं ऐं तबाही कई बि अहिड़ी सूं जो हथ हणंदासीं अल्लाह ने फरमायो तव्हां चवंदो काश पंहिंजे लाइ कुझु मोकिलियां क़दम तो हयात काश पंहिंजी ज़िंदगी लाइ कुझु मोकिलियां हा अॼु अहिड़ो बशर मूंसां न थिए छो था ईअं करियूं छा असांखे मरणो कोन्हे पत्थर जा ठही रहियूं यकीन रखो न कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम मरणो आहे खत्म थियणो आहे मट्टी हेठां अचणो आहे हिसाब किताब थियणो आहे इक़्तरबत अस्सा अल्लाह फरमाए क़यामत करीब आहे हालांकि करीब कोन्हे अञा परे आहे पर जेका शइ अचणी आहे क़रीबत आहे वेझे त आहे पोइ नुक़्ते मां अंदाज़ो लॻायूं छो असांजा दिल ख़ौफ़ खां ख़ाली आहिनि छो इन में निमाज़ जी मोहब्बत कान्हे छो शैतान जी मोहब्बत आहे छो इन दिल में अल्लाह रहमान जी मोहब्बत कान्हे शैतान जी मोहब्बत आहे छो शैतान जी ॻाल्हि मञूं था गुनाह कयूं था ज़िना कयूं था शराब पीऊं था चुगलखोरी कयूं था ठगी कयूं था फ्रॉड कयूं था छो अल्लाह जे हुक्मनि जी जो एहतराम नथा कयूं आख़िर छो अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलिकुम नारा ऐ ईमान वारा पाण के पंहिंजे अहलो औलाद के जहन्नम जी बाह खां बचायो छो अल्लाह जो हुक्म पियो ॾे बचायो केतिरो बचासूं पाण केतिरो बचासूं अहल खाने के घरवारी के बचन के केतिरो बचायोसीं हुते हिकिड़ो ऐलान थियो साबित घर जे कुंड में रोए पियो मस्जिद न पियो अचे अल्लाह सीसा के बार बार चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह ईमान वारो अल्लाह खां डरजो किथे अल्लाह फरमाए थो फतक़ुल्लाह पंहिंजे रब खां डरजो किथे आहे ख़ौफ किथे आहे ख़शियत छो केसी ताईं थकिजी पवंदासीं पर उन मंज़िल खे हासिल कोन करे सघंदासीं यकीन रखो तमाम मूंखां पहिरियां हिकिड़ी हदीस ॿुधी सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस वो सहाबी सही बुखारी किताबुल अज़ान सही मुस्लिम सही बुखारी किताब फ़ज़ाइलुल कुरान सही बुखारी किताब सियाम कई जाइन ते हदीस मौजूद आहे हिन जी ज़िंदगी एतरी अजीम जिंदगी सची रात मुसल्ले ते हर ॾींहुं रोज़े सां को ॾींहुं अहिड़ो कोन्हे जो रोज़ो न रखनि हर ॾींहुं रोज़े सां शादी कई तन घरवारी ना निहारियो मुकुन घरवारी शिकायत की या रसूल अल्लाह अब्दुल्लाह बिन अमर बिन आस शादी कई निकाह कयो थन हुकूकन जो ख्याल ही न था अब्दुल्लाह इमा छा पियो ॿुधा पर मैं या रसूल अल्लाह जेका तव्हां ॿुधी आहे सच ॿुधी आहे मुंहिंजो रातों मुसल्ले ते नमाज़न में कुरान पढ़ंदे गुज़रन थियो या रसूल अल्लाह ॾींहुं जो मां रोज़ा रखंदो आहियां मूंखे एतिरो टाइम ई नथो मिले जो मां घरवारी ॾे ॾिसां एतिरो अल्लाह जो डप अल्लाह जो खौफ हदीस किताब अज़-ज़ुहद li अब्दुल्लाह इब्न मुबारक मिन ज़ुहद अब्दुल्लाह बिन अमर बिन आस अब्दुल्लाह बिन अमर बिन आस की खशियत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस जो खौफ अब्दुल्लाह बिन अमर बिन आस की तक़वा आखिरी अयाम थिया
तेरे डी अचे पूरा थिया हर इंसान जा डी पूरा थियणा वक्त करीब आयो आखिरी अयाम अमल ॾिसो केतिरा जंहिंजो राति इबादतनि में ॾींहुं इबादतनि में अमल एतिरा ऐं आहे केरु मिठड़े मोहम्मद करीम जो सहाबी अमल एतिरा पुट साइड में वेठो आहे ॾिसे पियो त बाबा रोए आखिरी अयामनि बीमारनि रोए हाणे पंहिंजे पीउ खे छा चयो या अबती ऐ मुंहिंजा बाबा मूंखे लॻे ईअं पियो अजज़ मिनल मौत तव्हीं मौत खां डिॼी करे अॼु रो पिया त मौत अचणी आहे यानी मौत खां ख़ौफ़ खाई करे तव्हीं रो पिया बाबा लॻे मूंखे ईअं पियो हाणे अब्दुल्ला बिन अमर बिन आस जा जुमला ॿुधो जुमलनि ते गौर कयो मुस्लमानो कहिड़ा अज़ीम जुमला आहिनि इन्हनि जुमलनि ते करे असां गौर कयूं असांजे सीननि में अल्लाह जो डपु अची वञे अमल केतिरा नेकियूं केतिरियूं भलायूं केतिरियूं जिनकी का इंतहाई काने का रातियों मुसल्लन ते ॾींहं रोज़नि सां अमलन जी का कमी काने का अमलन सां ही भरियूं बधी जिंदगी रवाना थिया पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी अब्दुल्ला बिन अमर बिन आस पुटड़े चयो या अबती अजज़ मिनल मौत बाबा लगे ईअं तो तहीं मौत खां डिॼी करे रो पिया हाणे पीउ वरी पंहिंजे पुट खे कहिड़ो यादि ॾे या बुनैया ओ मुंहिंजा पुटड़ा मां मौत खां डिॼी नथो रोवां मूंखे मौत खां कोई खौफ कोने को पर मुझा पुटना मुके खौफ इन्हें जो वलाकिल बादल मौत मौत का बाद में जेके मरहला तय करनाल मौत का बाद में जेके सत्य कुरान हदीस में बार थियूं मौत का बाद में जेके हिसाब किताब थियनाल उन्हनि के याद करे अज तुंजो पी अब्दुल्ला बिन अमर बिन आस रोए पियो छा इहो खौफ रखियो असां हदीस किताब ज़ौद अब्दुल्ला इब्न मुबारक सैयदना अब्दुल्ला बिन उमर आखिरी अयामन सैयदना अब्दुल्ला पुत्रा सैयदना उमर बिन खत्ताब उनजे गोडे ते सुता पिया रान ते सुता पिया पंहिंजो पीउ उमर बिन खत्ताब गोडे में सुतला रान ते सुतला आखिरकार छा थियो पुटड़े खे चए थो जागो नहीं पुटड़ा मुझे सिरे के जमीन दे रख बाबा तव्हां हिते सही आयो ज़मीन ते पंहिंजे सिर खे छा कंदो चवनि था ऐ अब्दुल्ला मूं तोखे चयो मुंहिंजे मथे खे ज़मीन ते रख सैयदना अब्दुल्ला फरमाईंदा मूं पंहिंजे बाबे जे सिरे खे ज़मीन ते रखियो ज़मीन ते रखण खां बाद में बाबा जुमला कहिड़ा पियो चए वई ओ उमर तुंहिंजे लाइ वेल तुंहिंजी अम्मा लाइ वेल अगर क़यामत जॾहिं तूं कामयाब न वे अगर हिसाब किताब का बाद में तू कामयाब न वे हालांकि केर मुसलमान उमर बिन खत्ताब वो इंसान जिनकी जिंदगी में अमलन जी काई कमी काने का भलाई जी का कमी काने का अमल एतरान भलायूं एतरियूं जंहिंजे बारे में मुझे वांजे सरदार पान फरमायो रई तो कसरन फिल जन्नत उमर मु जन्नत में महल ॾिठो पुछा के लिमन हाज़िल बैत इहो महल कंहिंजे लाइ नबीअ जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जे तरफ़ां जवाब ॾिनो ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जेको जन्नत में तव्हां महल ॾिसो पिया इन महल के रब्बुल आलमीन तैयार कयो आहे सैयदना उमर बिन खत्ताब जे लाइ जेको हलन दुनिया जे नक्शे कदम दे पिया जिनजो तज़कुर अर्श वारो रब थो करे इन महल जो हक़दार सैयदना उमर थव उहो इंसान छा पियो चए अगर मूं वटि ज़मीन आसमान जेतिरो सोन ऐं चांदी हुजे अगर अल्लाह से फिदियो वठी करे ईअं चए त ऐ उमर अल्लाह के ज़मीन आसमान जेतिरो सोन ऐं चांदी ॾे फिदिये में बदिले मां तोखे जहन्नम जे अज़ाब खां निजात ॾियां त मां पंहिंजे रब खे इहो फिदियो ॾियां हा पर अल्लाह फिदिये खां पाक रब फिदियो नथो वठे एतिरियूं नेकियूं करण खां बाद में सैयदना उमर रोअनि पिया ऐं पंहिंजे ज़मीननि ते गलनि खे रगड़े करे ज़ारो क़तार रोअनि पिया ऐं उमर तूं आख़िरत जे बारे में सोच तुंहिंजो आख़िरत में छा थींदो करे गौर कयोसीं त कहिड़ा अज़ीम इंसान आहे दिलि में केतिरो डपु ऐं ख़ौफ़ हूंदो तव्हीं सभु तकरीनो ॿुधो भले तड़वा मटे न कयो पर वरंदो तॾहिं जॾहिं दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ रखंदो गुनाह खां तॾहिं बचंदो जॾहिं दिलि में अल्लाह जो डपु हूंदो हराम खां तॾहिं बचंदासीं जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो ज़िना ऐं शराब ऐं भंग इन्हनि नशनि खां तॾहिं बचंदासीं जॾहिं दिलि में अल्लाह जो डपु हूंदो असां बुराइनि खां तॾहिं बचंदासीं जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो जंहिं दिलि में रब जो ख़ौफ़ कोन्हे उन खे जुर्मनि खां बचण जी तौफ़ीक़ कान मिलंदी दुनिया जो आज़माइश आज़मू तो वञ आज़मा
छो तो गुनाह उहो ई कंदो आहे जिन जे सीने में अल्लाह जो डप कोन्हे। हिकिड़ो ठगी करण वारो जॾहिं चए त मूंखे मुंहिंजो रब ॾिसे पियो हिसाब किताब वठंदो, हुनजे सीने में ख़ौफ़ अची वञे, छा उहो ठगी कंदो? कोन कंदो। हिकिड़ो बेनिमाज़ी हिन ॻोठ जो आहे, ॿुधे पियो, अज़ान अचे पई, आवाज़ अचे पियो, पर निमाज़ ते नथो अचे। उनखे न एतिरी ख़बर पइजी वञे ऐं दिलि में अल्लाह जो डप अची वञे, अल्लाह से हिसाब किताब वठंदो, मुंहिंजो छा थींदो? जॾहिं हिनखे ख़ौफ़ अची वेंदो हिन धड़कंदड़ दिलि में, घर छॾे, बिस्तरो छॾे, बनी छॾे, मस्जिद में अची ठक कंदो। ख़ौफ़ ईंदो जुर्मनि खां पोइ बचंदासीं। ख़ौफ़ न आहे जुर्मनि खां केरु नथो बची सघे। हा, अगर ख़ौफ़ हूंदे, इंसान ग़लती थी वई, ख़ता थी वई, अल्लाह साईं जो ऐलान, तूबू इलल्लाह तौबतन नसूहा, अचबाना सच्ची तौबा कर। रब जे दर जे तौबा हुयो त खुलियल आहे, वो दरी बंद कोने, पर असां न कॾहिं गुनाहनि खां बचियासीं, न सीने में कॾहिं ख़ौफ़ रखियोसीं, न ई कॾहिं सच्ची तौबा कईसीं। कुरान पढ़ो, कुरान हकीम में मूंखे रब्बुल आलमीन केतिरे मक़ामात ते इन ॻाल्हि जी तब्दील कई, ॿुधाई त मुस्लमानो अल्लाह खां डरियो। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। रब जो कुरान आहे, अल्लाह जी फरमाए थो सूरह आल इमरान आहे, ऐ ईमान वारो अल्लाह जा हक़मुल आलमीन गंढी पोइ पंहिंजे सीने में अल्लाह जो ख़ौफ़ रखो। ऐं जॾहिं मौत जे ईमान वारा थी मरो, ईमान वारा कॾहिं थी मरंदासीं जॾहिं दिलि में ख़ौफ़ हूंदो, जॾहिं गुनाहनि खां बचंदासीं। ॿिए मक़ाम रब जो कुरान फरमाया, अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ऐ ईमान वारो पंहिंजे रब जी ज़ात खां डरिजे पियो। टे मक़ाम रब जो कुरान फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ऐ ईमान वारो रब जी ज़ात खां डरिजे पियो। रब जो कुरान फरमायो, वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, जे पंहिंजे सीने में अल्लाह जो ख़ौफ़ रखियो, हिन जे लाइ जन्नत जहिड़ियूं ॿ बाग़ूं आहिनि, ॿ नेमतूं आहिनि। जेको ख़ौफ़ रखे त सही, रखंदो कामयाब तॾहिं वेंदो, जुर्मनि खां तॾहिं बचंदो। सॼी तकरीर जो ख़ुलासो इहो, सॼे प्रोग्राम जो ख़ुलासो इहो, हिन सीने में अल्लाह जो डर। जुर्मनि खां बचंदासीं तॾहिं, गुनाहनि खां बचंदासीं तॾहिं, अल्लाह जी रिज़ा तॾहिं हासिल कंदासीं, जन्नत तॾहिं हासिल कंदासीं जॾहिं सीने में अल्लाह जो डप अची वञे। यकीन रखो, जेके सीना अल्लाह जे ख़शियत ऐं ख़ौफ़ खां ख़ाली आहिनि, उहे दिलियूं नामुराद ऐं नाकाम आहिनि। उहे दिलियूं नामुराद ऐं नाकाम आहिनि। ज़मीनूं त ज़मीनूं आहिनि, पर हिकिड़ी उहा ज़मीन आहे जेका भली आहे, सभु को लाड़ो उन ॾांहुं कंदो, पर हिकिड़ी उहा ज़मीन आहे जेका कलर वारी आहे, जेका सिम वारी आहे, केरु लुण ई कोन हणंदो, छो त इहा ज़मीन बंजर ऐं वीरान। अच्छो अल्लाह सी तौफीक ॾिनी आहे, आयासीं, ॿुधोसीं, जेकर असीं ही ॻाल्हियूं असां फज़ूल सम्झूं, मिड़ई सम्झूं, दरगुज़र कईसूं, अमल न कयोसीं, ही जलसा, ही प्रोग्राम कल क़यामत जी यकीन रखो दाहींदा दाहींदा। हदीस किताब सुनन तिरमिज़ी आखिरी हदीस पेश करे पंहिंजो उन्वान ख़त्म थो कयां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, आदम जी औलाद खां अल्लाह से क़यामत जी महशर जे मैदान में 5 सवाल कर, 5 सवाल मालूम अथव, हदीस ॿुधी ॿुधो। हिकिड़ो सवाल इहो, पूरी ज़िंदगी जो हिसाब किताब ॾेबाना। ऐं नबी मुकरम चवंदा फरमाया, ला तज़ूलु क़दम बने आदम, इंसानियत आदम जो औलाद कदम के हिलाए न सघंदो, लोटे न सघंदो, चुराए न सघंदो, हत्ता युसअलु अन खमसिन, ऐसी जो 5 सवालनि जा जवाब अल्लाह के न ॾे। हिकिड़ो सवाल ज़िंदगी जो हिसाब किताब ॾे, ॿियो सवाल जवानी जो हिसाब किताब ॾे, टियों सवाल माल किथां कमाई, चौथो सवाल माल किथे ख़र्च कई, 5 सवाल ही सॼो तो दीन ॿुधो, क़ुरान पढ़ी, क़ुरान ॿुधई, जलसा ॿुधई, प्रोग्राम ॿुधई, माना इन जो हिसाब किताब ॾे। जेको ॿुधो अथई न, उन ते अमल केतिरो कयो अथई। इन हदीस के जॾहिं ॾिसां थो न, इल्ला मर रहीम रब्बी, अल्लाह जे ते रहम करे बचियल केरु बि कोन्हे। अल्लाह पंहिंजे असांजे हाल ते रहम करे बचियल केरु कोन्हे, छो सभु असां खुटल आहियूं,
सब अनपूरा आहियूं, सब असां खसारे वारा आहियूं, इल्ला मर रहीम रब्बी, मगर जिते रब रहम करे। ते हदीसूं ही, कुरान ही, प्रोग्राम ही, जलसा गनीमतूं हिन मां पिराइण जी कोशिश कई, सबक हासिल करण जी कोशिश कई। अची करे वेही करे जॾहिं उथूं तो जाए के छॾे कपड़ा छॾे न उथो, बल्कि हिन में सांडे संभाले रखो। छा ॿुधो होसीं, छा ॿुधायो वियो, हर मुमकिन कोशिश इहा हुजे त सभु ॻाल्हियूं पंहिंजे सीने में यादि रखे, हुन ते अमल कयो। तल रब्बुल आलमीन का सवाल, मालिक कुल मुल्क मां सभिनी साथियुनि खे किताब सुन्नत अमल करे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।